कड़ियो गंवर में अवामी जमहूरी पार्टी पारां गर्ल्स हाई स्कूल ऐं हायर सेकेंडरी स्कूल जे इमारतनि जो तइमीराती कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि अवामी जमहूरी पार्टी जे मर्कज़ी अॻुवाण विशल अहमद जी अॻुवाणी में शहीद फाज़ल राहो चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिन्ही स्कूलनि में इमारतनि जो तइमीराती कमु रोलड़े जो शिकार आहे, जंहिं करे नियाणियुनि समेत छोकरनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिकु तरफ़ हुकूमत चवे थी त पढ़ंदी सिंध त तरक़ी कंदी सिंध, पर कड़ियो गंवर शहर में उन जे बिल्कुलु उबतड़ अमल थी रहियो आहे। हिननि वधीक चयो त तइलीम खाते ऐं वसवारनि अॻियां नियाणियुनि जे स्कूल ऐं हायर सेकेंडरी बॉइज़ स्कूल में तदरीसी अमल जी बहाली लाइ दाहें थकिजी पिया आहियूं, पर को बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त कड़ियो गंवर जे ॿिन्ही स्कूलनि जो नोटिस वठी इमारतनि जो कमु मुकमल कराए तदरीसी अमल शुरू करे हज़ारे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।